रानीपुर अयाम ज़हरा शहादत बीबी फ़ातिमा ज़हरा सलाम अलैहा जी आमद जे सिलसिले में ज़वार ग़ुलाम हुसैन मला फ़र्ज़ंद माजिद हुसैन मला ऐं ॿियनि भाइरनि पारां मजलिस अज़ा वादी ज़हरा ज़रिए इमाम हुसैन अलैहिस्सलाम रानीपुर में मुनक़द कई वई, जंहिंमें मजलिस अज़ा खे ख़िताब सिंध जे नाले वारनि ज़ाकिरनि ज़ाकिर अहल बैत सैयद ज़ाकिर हुसैन शाह, उलमा इकराम मौलाना इम्तियाज़ हुसैन शुजाई, मौलाना हादी बेग चन्ना, मौलाना लियाकत हुसैन कुमी ऐं ख़तीब आले मोहम्मद मौलाना अली सोलंकीअ ख़िताब कयो। ऐं जॾहिं त पाकिस्तान जो मशहूर शोहरियत याफ़्ता ज़ाकिर क़सीदे ख़्वां सैयद रज़ा बादशाह नक़वीअ पिणु ख़िताब कयो। हुननि पंहिंजे ख़िताब में चयो त अयाम ज़हरा जा ॾींहं शुरू आहिनि ऐं असां तव्हां ते फ़र्ज़ु आहे त असां कारा कपिड़ा पाए करे इहो पैगाम ॾियूं त सोग जी फ़िज़ा क़ाइमु आहे। हुननि चयो त कारा कपिड़ा पाइण सां आम माण्हू असांखां सुवाल कंदा त कारा कपिड़ा तव्हां छो पाता आहिनि, असां उन्हनि खे ज़रूरु इहो जवाबु ॾींदासीं त अयाम ज़हरा आहे, यानी शहादत बीबी फ़ातिमा ज़हरा जा ॾींहं हलनि पिया। उन्हनि वधीक चयो त असांखे ज़िक्र आले मोहम्मद अञा भरपूर अंदाज़ में आम माण्हुनि ताईं पैगाम पहुचाइणु खपे। रिपोर्टर सैयद ज़वार हुसैन शाह, इबरत न्यूज़, रानीपुर।